किस्म के चवंदा आहियूं कुरान उन जे मुक़ाबले में का ज़मीर अरबिया उन शय जो नालो कोन वठबो आहे त अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजो हबीब छा जे लाइ यतलू अलैहिम आयातिही वो रसूल अल्लाह इन जे करे मोकिलियो आहे जो इहो हबीब उन अल्लाह जो आयतूं के पढ़ी ॿुधाए सुभान अल्लाह व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा हिकड़ी ॻाल्हि इहा हुज़ूर अवां खे अल्लाह जो क़ुरान पढ़ी ॿुधाए अल्लाह जो निशानियूं ॿुधाए अल्लाह ताला जा